بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك على وانعم على حبيبنا محمد. ये आदाब नबविया जेको अॼु आहे 17 नंबर अलकदिब जेको कूड़ हणनि था माण्हू। कंहिं जी हिकिड़ी फितरत थी वई आहे जो रुॻो उन्हनि जो ॻाल्हाइण में कूड़ थी वियो आहे मिक्स। सच ते पंहिंजे पाण खे हैरानी कोन था। ऐं अलाह क़ुर में जिथे किथे जेके बि वई लुयूं मुकद्दिबीन जिथे किथे अलाह साईं क़ुर में चए थो त जेके बि कूड़ हणनि था उन्हनि जे लाइ वेल आहे हिकिड़ी दोज़ख में हिकिड़ी वॾी वादी आहे, उन जो नालो आहे वेल। सो इंसानु कोशिशि करे त पंहिंजी ज़ुबान खे हिराए छॾे सच ते, सच चवण ते। ऐं जेके ॾिसो हदीसूं अचनि थियूं, कुझु असीं हदीसूं तमामु घणियूं आहिनि पर असीं थोरी ॿुधायूं था त माण्हुनि खे सम्झ में अचे त इहो शइ केॾो ख़तरनाक आहे। पहिरीं हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो आयतुल मुनाफ़िक़ु सलास, मुनाफ़िक़ जी 3 अलामतूं, इज़ा हदथ कदिब व इज़ा वअद अख़लफ व इज़ा तुमिन ख़ान। मुनाफ़िक़ जेको हूंदो आहे इन जे ॻाल्हि कंदो त पहिरीं कूड़ उन ॻाल्हि में ज़रूरु हूंदो, व इज़ा वअद ऐं जे वाइदो कयईं त उहो पूरो न कंदो, ऐं जे अमानत उन वटि रखी वई त उहो पूरी न कंदो। इहा हिकिड़ी हदीस आहे। ऐं तो तव्हांखे ख़बर आहे असांखे त क़ुर में अलाह साईं चए थो इनल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ली मिनन नार। नबी करीम अलाह ताला फरमाए थो त मां जेके मुनाफ़िक़ आहिनि उन्हनि खे काफ़िरनि यहूदियुनि खां बि हेठि मोकिलींदुसि दोज़ख में। सो इहो हिकिड़ो उन्हनि जी हिकिड़ी अलामत आहे इहा कूड़ हण। सो इंसानु कोशिशि करे इन कूड़ खां बचे। ॿी हदीस आहे इय्याकुम वल कज़िब, नबी करीम फरमाए थो इय्याकुम वल कज़िब, तव्हां बचो कूड़ खां, मतां कूड़ हणो। फ़इनल कज़िब यहदी इलल फुजूर, जेको कूड़ हणंदो न उहो इंसानु फ़ाजिर हूंदो। फ़ाजिर यानी जल्दी कावड़, ऐं जल्दी बसि हुनखे अलाए केतिरी यानी कावड़ लॻी वेंदी जो पंहिंजे पाण ते कंट्रोल न करे सघंदो। व इनल फुजूर यहदी इलन नार, ऐं इहा जेकी कावड़ इंसान जे जान में अंदरि बाह वांगुरु थी वेंदी त इहा नबी करीम फरमाए इनल फुजूर यहदी इलन नार, इहा दोज़ख जी वञण जी हिकिड़ी अलामत आहे। वमा यज़ालु रजुलु यकदिब, नबी करीम फरमाए थो ऐं के माण्हू अञा पिया कूड़ हणंदा वमा यज़ालु रजुलु यकदिब व यतहर्रल कज़िब, ऐं ॻोल्हे ठाहे कूड़ हणंदो। नबी करीम चए थो हत्ता युक्तबु इंदल्लाहि कज़्ज़ाबा, अलाह चवंदो मलाइकनि खे हिन खे लिखी छॾियो त हीउ वॾो कूड़ो आहे। ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो सलासन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामा वला युज़क्कीहिम वला यंज़ुरु इलैहिम वलहुम अज़ाबुन अलीम, शैख़ुन ज़ानी व मलिकुन कज़्ज़ाब व आइलुन मुस्तकबर। नबी करीम चए थो क़यामत ॾींहुं सभिनि माण्हुनि जो हिसाबु थींदो, कंहिंखे बिशारत मिलंदी, कंहिंखे ॾोहनि जा इक़रार कबो, पर 3 माण्हुनि नमूननि जे उन्हनि खे अलाह साईं न ॻाल्हाईंदो। उहे केरु ऐं जंहिंखे अलाह साईं न ॻाल्हाईंदो त उन्हनि जे लाइ इहा यानी वॾी मुसीबत हूंदी, छो परेशानी हूंदी। छाजे लाइ? छो जो हू जिन ॻाल्हाईंदुनि अलाह साईं त उन्हनि खां माफ़ी बि थींदी, पर जे अलाह साईं ॻाल्हाईंदुनि कोन, मुंहुं कोन ईंदो न, त पोइ उहे ॾाढो परेशान थींदा। उन्हनि मां 3 जेके सिफ़तूं आहिनि, पहिरियों शैख़ुन ज़ान, यानी हिकिड़ो पोड़ो ऐं बुराइनि में पियल, पोड़ो माण्हू ऐं बुराइनि में। छो जो पोड़े खे बुराइनि जी का मजबूरी न आहे। अञा नौजवान खे चऊं था त हा शहवत अथसि, पर हाणे पोड़े खे कहिड़ी मजबूरी आहे। इहो हिकिड़ो। ॿियो मलिकुन कज़्ज़ाब, ॿियो बादशाह ऐं कूड़ हणे। बादशाह खे कहिड़ो कूड़ हणण जी ज़रूरत आहे, सच चवंदो केरु हुनखे चवंदो। पर इहो बि जेको आदत हूंदी इंसान खे, आदत खां इहो पोइ मजबूर थी थो वञे। आइलुम मुस्तकबिर, ऐं 3 जेको आहे आइलुम मुस्तकबिर, हिकिड़ो ग़रीब ऐं ॿार घणा ऐं उनखे वॾाई चवंदो बसि मूं वटि हीअं आहे, मूं हीअं बसि कूड़ हणंदो। इहो बि इन्हनि जी सिफ़त मां हूंदो जंहिंखां माण्हू अलाह सां न ॻाल्हाईंदो क़यामत ॾींहुं। ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त उन में वैलुन लिल्लज़ी युहद्दिसु बिल हदीस लियुज़हिक बिहिल क़ौम फ़यकज़िब वैलुन लहू। नबी करीम चए थो के माण्हू अहिड़ा कूड़ हणंदा आहिनि, चवंदा आहिनि यार कचहरी में हो बसि इहे मिलावट थोरी करे छॾींदो त माण्हू खिलनि, यानी कचहरी में माण्हू जेके वेठा टहक ॾियनि खिलनि, ऐं उन में कूड़ मिलाए ॻाल्हि करे चवंदो। नबी करीम चए थो उनजे लाइ वेल आहे, यानी वेल जीअं चयोसीं इहो लफ़्ज़ जेको अचे थो, इहा दोज़ख में हिकिड़ो खॾ आहे, दोज़ख में हिकिड़ी वादी आहे जीअं खॾूं थींदियूं आहिनि ईअं। अलाह साईं असांखे तव्हांखे बचाए। ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इन कज़िबन अलैया लैसा कज़िबन अला अहदिन मिन कज़िब मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फलियतबव्वअ मक़अदहु मिनन नार। चए थो त ॿिया कूड़ आहिनि, पर जेको मूं ते कूड़ हणंदो, नबी करीम फरमाए थो जेको मूं ते कूड़ हणंदो उहो त उनजो वधीक अज़ाब आहे। जेको मूं ते कूड़ हणंदो त उहो पंहिंजो तयारु थिए दोज़ख में, हुनजी जॻह तयारु हूंदी।
अऊज़ु बिल्लाह, अल्लाह से बचाए यार। हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, मन हदथ अन्नी बिहदीथ यरा अन्नहु कदिब फहुव अहदुल कादिबीन। के माण्हू यानी हदीस कूड़ी हूंदी, ख़बर हूंदसि त कूड़ी आहे या ज़ईफ़ आहे, वरी बि माण्हुनि खे कोन ॿुधाईंदो त भाई कूड़ी अथव या ज़ईफ़ आहे हदीस, बसि इहो कूड़ ते हिन बि हीअं चयो त नबी करीम चए थो इहो कूड़ो आहे, कूड़ो आहे। इंसान खे ॾिसो त हदीसूं केतिरियूं बि माण्हू ॿुधाए, पर इंसान वाक़ई में ॿुधायो त इंसान दुनिया में हिते तव्हां माशरे में ॾिसंदव त जेको सचो माण्हू हूंदो न त उहो सभु को उनखे चाहींदो, सचो माण्हू खे सभु को चाहींदो। ऐं जे न सियाणा माण्हू होशियारु माण्हू हूंदा, सभु को ॿिए खे चवंदो यार हिन सां न वेही, कूड़ो अथई, हीअ फ्रॉडी अथई, हीअ अथई, ईअं अथई। जेके माण्हू सच ते हूंदो त सभु परे खां पधिरो। सो इंसान दुनिया जे लिहाज़ सां बि इहो, ऐं अलाह खां बि ख़ौफ़ करे, ऐं नबी करीम जी हदीसूं जेके आहिनि उहे बि नज़र करे अॻियां करे त कूड़ खां बचे। कूड़ तूं केसि ताईं हणंदो, हिते अरब में चवंदा आहिनि अल कज़िब हिबालुहु क़सीरा, चवंदा आहिनि अरबी मिसाल में हिते त कूड़ जो रसो ई नंढो आहे। तूं अॼु कूड़ हणंदे सुभाणे इहो ज़ाहिर थी पवंदो, छा कंदे, कहिड़ो जवाबु ॾींदे। कूड़ो त माण्हू वटि थी पिए न। इंसानु कोशिशि करे सच ॻाल्हाए, सच खे पंहिंजी ज़ुबान ते हिराए, ऐं ईअं न करे हर शइ में कूड़, हर शइ में कूड़ ज़ुबान ते ठही वेंदी, पोइ उन कूड़ खे कूड़ कोन ॾिसंदो। सो असांखे अलाह करे असांखे तव्हांखे सभिनी खे हिदायत ॾिए, तौफ़ीक़ ॾिए, ऐं इन शइ खे बचाए ऐं पंहिंजे पाण खे हिराए। छो जो नफ़्स बिदुर्बा, हिते शेख चवंदा आहिनि जीअं इंसानु पंहिंजे पाण खे हिराईंदो त हिरी वेंदो। सो पंहिंजे पाण खे हिरायो इन शइ ते, सच चवण ते। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।